पीपल्स पार्टी के 56 यौम तासीस के मौके ते कोयटा में जलसो मुनक़द कयो पियो वञे। अगुणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे के ख़िताब कंदा जॾहिं त मुल्क जी कुंड कुर्शमा जी आला पहुतल आहिनि। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कोयटा मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आज़ाद बलोच। जी आज़ाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पहिरियों जेको आहे त 56 यौम तासीस बलोचिस्तान जे घाटी वारे शहर कोयटा में थी रहियो आहे। कोयटा जे अयूब स्टेडियम में हिन वक़्तु जेको आहे त कारकुननि जो आमद जो सिलसिलो बि हलंदड़ आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जलसेगाह ते बिल्कुलु सिक्योरिटी इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि ऐं 20,000 खां वधीक जेको कुर्सी लगाया विया आहिनि। मां वाक़ई ॿुधाईंदो हलां कुझु देरि खां पोइ जेको आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जलसे जो आगाह शुरू कयो वेंदो ऐं जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको मरकज़ी अॻवान आहिनि उहे हिन वक़्तु कोयटा में पहुतल आहिनि। थोरी देरि खां पोइ जेको आहे त उहे जलसेगाह ते पहुचंदा। मां वाक़ई ॿुधाईंदो हलां मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा रैलियूं आहिनि उहे आहिनि, उन्हनि जो आमद जो सिलसिलो बि जारी आहे। मां वाक़ई इहो बि ॿुधाईंदो हलां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हिन जलसे में जेको आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी में जेको आहे त मुख़्तलिफ़ अॻवान बि शमूलियत करण जा ज़रिया ॿुधाइनि था त शमूलियत कंदा। मां वाक़ई ॿुधाईंदो हलां त वज़ीर आला जेको आहे त बलोचिस्तान अब्दुल कुदूस बिज़न जो बि जेको आहे त शमूलियत करण लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मुशावरत हलंदड़ आहिनि। उन सां गॾोगॾु मां ॿुधाईंदो हलां त यार सरदार यार मोहम्मद रिंद जा बि जेको आहे त इम्कानात आहिनि, उहे बि पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत अख़्तियार कंदो। इन सां गॾोगॾु ॿिया अहम अॻवान आहिनि उहे बि पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत अख़्तियार करण लाइ वञी रहिया आहिनि। त जोश ऐं जज़्बे सां जेको कारकुननि ऐं अॻवाननि में ख़ुशी वारी लहर छायल आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आज़ाद बलोच अपडेट करण लाइ।